नाज़रीन, सिंध कल्चर फोरम मरकज़ जे सिंध सॾ सिंध कल्चर फोरम ज़िले नवाबशाह पारां सिंध हुकूमत जे तालीम खाते में गुज़िरियल 4 सालनि खां नौकरियूं कंदड़ IBA टेस्ट पास कंदड़ 937 हेड मास्टरनि खे रेगुलर न करण ख़िलाफ़ मीडिया सेंटर चौक ते सारंग मला, शमशाद अली, ख़ालिद कीरियो, सिंध सुजाग फोरम जे मजीद अब्बासी, वकार नूर कीरियो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध हुकूमत IBA टेस्ट पास कंदड़ हेड मास्टरनि खे फ़ौरी तौर रेगुलर करे। हुननि चयो त 4 सालनि खां नौकरी कंदड़ हेड मास्टरनि खे पको न करणु नाइंसाफ़ी आहे। हेड मास्टरनि खे फ़ौरी तौर रेगुलर कयो वञे। अॻुवाणनि चयो त ॿी सूरत में सिंध कल्चर फोरम पारां पूरी सिंध में एहतजाज कयो वेंदो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमराणी। पर अफ़सोस सां चवणो थो पए, हिकु पासे सिंध जी तइलीम जो बेड़ो ॿुॾल आहे, सिंध जा स्कूल तबाह ऐं बर्बाद लॻा पिया आहिनि ऐं सिंध जे समूरनि स्कूलनि में पाणी खां वठी वीदे वाशरूमनि जूं सहूलियतूं न हुअण जे बराबरि आहिनि ऐं ॿिए पासे जेके टैलेंटेड उस्तादनि लाइ एडवर्टाइज़ जारी कई थी वञे ऐं उन्हनि खे अॼु ताईं पको कोन थो कयो वञे। असीं सिंध कल्चर फोरम जेको अॼु एहतजाज कयो उहो जस लहणे जो सिंध जे उन्हनि पढ़ियल लिखियल टैलेंटेड नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई ऐं उन्हनि खे पको करण लाइ एहतजाज जो सॾु ॾिनो आहे, जेको मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु एहतजाज थिए पियो ऐं थींदो। असीं मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां ऐं सुप्रीम कोर्ट खां त महिरबानी करे जेके तव्हां 4 साल अॻु में हेड मास्टरनि जूं सीटूं भरण लाइ खयां हुआ उन्हनि खे महिरबानी करे पको कयो वञे ऐं उन्हनि खे रोज़गार जेको ॾिनो आहे उहो खसण बजाए उनखे पको करे त जीअं सिंध जी तइलीम में बहितरी अचण में इज़ाफ़ो थी सघे। असीं जेकॾहिं असांजे मुतालबनि खे मञता न मिली, असांजे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कई वई या असांजा मुतालबा न मञिया विया त असां सिंध कल्चर फोरम जे सां गॾिजी ऐं उहे हेड मास्टरनि सां गॾिजी जेके वीचारा पके थियण खां रहियल आहिनि उन्हनि सां गॾिजी असीं एहतजाज अञा भरपूर तरीक़े सां कंदासीं। उन वक़्तु कॾहिं कराची में हड़तालूं कनि था, कॾहिं कहिड़ी सॼी सिंध में हड़तालूं कनि था। उन्हनि खे हेॾो उते पाणी जा फेर हयां विया, सभु कुझु कयो वियो ऐं वाइदो कयो वियो त तव्हांजा आर्डर कुझु ॾींहंनि में कढंदासीं, पर सिंध गवर्नमेंट उहो पंहिंजो वाइदो पूरो न कयो ऐं अञा ताईं उन्हनि जा आर्डर न थिया आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे पको न कयो वियो आहे। असां सिंध कल्चर फोरम खां सॼी सिंध में हड़तालूं कयूं आहिनि ऐं इहो मुतालबो था रखूं त महिरबानी करे इन्हनि उस्तादनि खे जेके होशियारु उस्ताद आहिनि इन्हनि खे पको कयो वञे ऐं इन्हनि खे पंहिंजी ड्यूटियुनि ते रखियो वञे। त महिरबानी। सिंध कल्चर फोरम तरफ़ां अॼु खां 4 साल पहिरीं IBA हिकु इदारो आहे, उन टेस्ट वरिती हेड मास्टरनि। हाणे सिंध गवर्नमेंट ऐं हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे त उन्हनि मास्टरनि खे जेको आहे सो डिस्चार्ज कयो वञे। हाणे असांजो मुतालबो इहो आहे त जेकॾहिं 4 साल ताईं उन्हनि पंहिंजी ईमानदारी सां ड्यूटी कई आहे ऐं उहे पंहिंजे स्कूलनि जे अंदरि बहितर तरीक़ेकार सां कमु करे रहिया आहिनि, अॼु उन्हनि खे जेको आहे सो लाथो थो वञे। सिंध कल्चर फोरम ऐं सञा वञनि सॼी सिंध जा बाशहूर माण्हुनि जो इहो हिकिड़ो ई मुतालबो आहे त उस्तादनि जहिड़े पैगम्बरी पेशे सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि सां घटि में घटि हुकूमत खे वर्ताव न करणु घुरिजे। उन्हनि खे मुस्तक़िली बुनियादुनि ते पको करे उस्तादनि मां बेचैनी वारी रवश खे ख़तमु कयो वञे। जेकॾहिं ईअं न थियो त सिंध कल्चर फोरम मुस्तक़िली बुनियादुनि ते ही एहतजाज जो दायरे खे वसी कंदे सॼी सिंध में अञा बि एहतजाज कंदी ऐं हिन उस्तादनि सां गॾु बीहंदी। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।